हथ ठारींदुसि यादि रखजांइ सूरे सां गॾु सूरे जे भाइरनि खे बि मारे अचो हा तूं चव त अॼु ई 7 टुकर करे ॾे कभी छा जे ना कंदो ज़बान कपे खणींदुसि सब कुदरत जो कार आहे हाणे ज़ालमनि में वाढी पई तॾहिं त हिक ॿिए जा मुड़ुस मारी वरी अलाए कंहिंजो मौत ईंदो वरी अलाए कंहिंजो सिर खणंदी इहा माई जॾहिं सां विड़िया असांखे हथ लाहियो तव्हांखे ख़बर ॾियो असांखे कर्ज़ लाहिणो आहे कर्ज़ जेको सेठ जमे जे खानदान खे ख़तम कंदासीं त लहंदो मंदिर खे बि कन थींदा थी मता को ॿुधी वठई सेठ जुमो चङनि भलनि जा पटका लाईंदो आहे हिकु ई गोली सीने को पार करे छो तो गाड़े पेरी खणी अचो चओ त सेठ जुमे खे घर में घेरी मारियऊं छाते शिता थिया आहियो छो जी मुल्क में माधाम विधो अथव आस्ते ॻाल्हाए सेठ जुमा इनो परुण न करे छॾियां मां मरण नथो चाहियां मरदा सब मरदा सरदार साईं सच सदाई सूलीअ चढ़ियो आहे सरदार साईं जा असांखे बि मोकल ॾियो जिंदा रहंदी त पेरा खणंदी न जी हाणे ई था ज़बान बंदि कयूं इहो हिकु ज़ालिम ॾींहुं हिन धरतीअ तां फुटो धीअ तुम भी बाज लाईं थी चवे असां इहा वॾी ग़लती कई आहे जो तोखे हिन महिल ताईं ज़िंदा रखियो आहे अरबाब खे जा ॾेई तुंहिंजी बि ख़बर खयूं था अचूं ॻोठ में तबाहियूं अची असली तबाहियूं नूरे खे ज़िंदा कयूं त मुंहिंजी लुणी अचऊं सम्झो त नूरो मरी वियो अरे पैसे जे करे भाउ जो कातिल थी पवे थो मरंदासीं पोइ हिते न हटंदासीं ॾाढो बगू चवंदो हो ग़रीब जी रत ॾियो रत दुश्मन जी दिल तहमान साईं फाड़े फुल एक्शन सिंधी टेली फिल्म जरियो आशिक